अस्सलाम वालेकुम नाज़रीन। इशूज़ में तव्हांखे भली कार। मुल्क जी मुआशी सूरत हाल उन में गैर यकीनीअ में इज़ाफ़ो थी रहियो आहे। मुल्क जे अंदरि जीअं त जेकी नई हुकूमत आई, उन नई हुकूमत वटि वॾे में वॾो जेको चैलेंज हो उहो महांगाईअ खे मुंहुं ॾियणु हो त महांगाई ख़तमु कई वेंदी, माण्हुनि खे रिलीफ ॾिनो वेंदो। पर उहा महांगाई ख़तमु न थी सघी आहे, मुआशी सूरत हाल बहितर न थी सघी आहे। उनजे करे जॾहिं हलफ़ खंयो वियो हो शहबाज़ शरीफ़ साहिब पारां त 189 रुपया डॉलर हो, अॼु 202 रुपयनि खां वधीक डॉलर थी वियो आहे। उनजे करे जेकी मईशत ते असर आहिनि उहे तमामु ख़तरनाक साम्हूं अची रहिया आहिनि। दोहा में IMF सां हिकु दफ़ो ॿीहर 24 खां 26 जे विच में हुकूमत जी गॾिजाणी आहे। उन गॾिजाणीअ में जेकी किस्त आहे 1 अरब डॉलर इम्कान आहिनि त उहा जारी कई वेंदी। चयो पियो वञे हुकूमत पारां अगरि उहा जारी नथी कई वञे, शायदि ख़ाकान अब्बासी जीअं त हुकूमत जो अहम माण्हू आहे नवाज़ लीग जो, हुनजो चवणु आहे त अगरि IMF उहा किस्त जारी नथी करे त मुल्क जे अंदरि ऐं हुकूमत जो जेको बहरान पैदा थींदो उनखे फेस करणु हिकु मौज़े बराबरि हूंदो। इहा सूरत हाल आहे। उन सूरत हाल में खोड़ सारा चैलेंजिस आहिनि। पाणीअ जो इशू हुजे, बिजलीअ जो इशू हुजे, गैस जो इशू हुजे, महांगाई हुजे, इहो हर तरफ़ ॾांहुं इहे दाहूं ऐं रड़ियूं पियूं अचनि। उन हवाले सां हुकूमत जेकी मौजूदा हुकूमत आहे उहो सॼो जेको वज़न आहे, सॼो जेको इल्ज़ाम गुज़िरियल हुकूमत ते इमरान ख़ान साहब ऐं उनजी पॉलिसीज़ ते हणी रही आहे। संदसि इहो बि चवणु आहे त सब्सिडी जेकी तेल ते ॾिनी वई उहा हिकु सियासी चालाकी हुई जेकी ॾिनी वई, उनजो सॼो जेको बोझ आहे हाणे उन ते पइजी रहियो आहे। असां इन अहम इशूअ ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त मुआशी सूरत हाल अगरि कंहिं मुल्क जी बिगड़िजे थी, उनजा ज़िम्मेवार केरु आहिनि ऐं उनजा सबब कहिड़ा आहिनि, ऐं उहा जेकी मुआशी सूरत हाल आहे बहितर कीअं थी सघे थी। मथां बजट जो बि ऐलान कयो वियो आहे त 10 जून ते वफ़ाक़ी हुकूमत बजट पेश कंदी। हिन अहम इशूअ ते मुआशत जीअं त मुल्क जी समूरी दुनिया जे अंदरि माइशी जेकी मईशत हूंदी आहे उहा इंतिहाई अहम हूंदी आहे ऐं उन ते ई फ़ैसिला थींदा आहिनि मुल्कनि जा। सो हिन अहम इशूअ ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांजी मुआशी सूरत हाल कहिड़े पासे पई वञे, बहितरीअ जी केतिरी उमेदु आहे, उन अहम इशूअ ते ॻाल्हि ॿोल लाइ असांखे कराची स्टूडियो में जॉइन कयो आहे अतीक़ुर रहमान साहब। मुआशी माहिर आहिनि, हिन मामलनि खे गहराईअ सां ॾिसंदा आहिनि ऐं तमामु घणो हिन मामले ते ॼाण रखंदा आहिनि। डॉक्टर मोहम्मद अली पाशा पंवर साहब असांखे जॉइन कयो आहे, मुआशी माहिर आहिनि पाण बि। डॉक्टर रहीम बख़्श सुमरो साहब मुआशी माहिर आहिनि, उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे। जॾहिं त डॉक्टर मुराद इक़बाल पंवर साहिबा मुआशी माहिर आहिनि, उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे। असां कोशिशि कंदासीं हिन इशूअ ते ॿियनि लाॻापियल धुरनि सां बि असां ॻाल्हि ॿोल करे सघूं त जीअं मुआशी सूरत हाल बिगड़जण जी असांखे अंदाज़ो थी सघे ऐं हितां अहम सलाहूं बि हुकूमत ॾे वञी सघनि त मुआशी माहिर हिन सूरत हाल खे ॾिसनि कीअं था। तव्हां सभिनी खे वेलकम थो चइजे। अतीक़ुर रहमान साहब, बातचीत की शुरुआत हम आपसे कर रहे हैं। कल आपकी मीटिंग हुई थी शहबाज शरीफ साहब से, सारे जो कराची के ताजिर हैं, सनतकार हैं, उनकी मीटिंग हुई थी। मीटिंग में क्या शहबाज शरीफ साहब ने क्या बातें की, आपने क्या तजावीज़ दी और आप क्या समझते हैं कि हुकूमत इस मुश्किल मुआशी सूरत हाल से निकल सकेगी? बहुत शुक्रिया आपका। सूरत हाल ये है कि पिछली हुकूमत तो किसी ट्रैक पर थी, कुछ काम हो रहा था, कोई ना कोई आसानी के और ठीक है मुश्किलात के सबब भी पैदा हो रहे थे, लेकिन अब ये तो काफ़ी मुश्किल में घिर गए हैं और इनके पास तो कुछ हल भी नज़र नहीं आ रहा। काफ़ी कॉम्प्लिकेटेड सिचुएशन है और अनसर्टेनिटी बहुत ज़्यादा है। किसी को कुछ समझ नहीं आ रहा कि अगले लम्हे क्या होना है। आपने मुझसे सवाल पूछा कि कल वो आए थे, क्या बात हुई, तो चेयरमैन साहब ने ज़ुबैर मोतीवाला साहब जो हमारे BMG के चेयरमैन हैं कराची चैम्बर ऑफ कॉमर्स के, उन्होंने उनके सामने कुछ मोटे मोटे पॉइंट्स रखे और मुल्क की माशी सूरत हाल पर काफ़ी तफसीली तकरीर भी की और ज़बरदस्त तकरीर करी। ज़ुबैर भाई ने सोलर पे जो 17% सेल टैक्स लगा हुआ है GST, और उसके रिमूव के लिए रिक्वेस्ट की थी उनसे, तो वो मैं आपको बाद में बताऊँगा क्या हुआ। इसके अलावा गैस की शॉर्टेज जो इंडस्ट्रीज़ को हो रही है, जिसकी वजह से प्रोडक्शन बहुत ज़्यादा सफ़र कर रही है और इंडस्ट्रीज़ चल नहीं पा रही और एक्सपोर्ट्स पे भी हम अपने टारगेट्स मीट नहीं कर पा रहे हैं, तो उसका भी काफ़ी तफसीली जिक्र किया। इसके अलावा साइड पे जो रोड्स बने हैं जो फेडरल ने बनाने थे उसके बारे में बात हुई। इसके अलावा बात हुई है वाटर डिसैलिनाइजेशन प्लांट के बारे में, ताकि कराची के हर घर में साफ़ और शफाफ पीने का पानी लोगों को मिल सके, और भी बहुत सारी बातें, ये अहम नुक्ते थे जिन पर बात हुई। तो मैं एक बात सिर्फ कहना चाहता हूँ कि एक बात जो अच्छी हुई है वो ये है कि जो ज़ुबैर भाई ने जो नुक्ते रखे सामने, उसमें
सोलर जो सबसे इम्पॉर्टेंट चीज़ है इस वक्त। जी हम देख रहे हैं हमारे पास हीट वेव है और एक्सटेंसिव हीट है, एक्सटेंसिव सन है। हम लोग कुछ कर नहीं रहे इससे हमें फ़ायदा, और सिवाय इसके कि हमें गर्मी लग रही है और हम बिजली के बगैर होते चले जा रहे हैं। तो हमको ऑल्टरनेट सॉल्यूशंस यस्टरडे बेसिस पे कर लेने चाहिए। आवाम भूख से भी तंग है, महंगाई से भी तंग है, गर्मी से भी तंग है, अब आवाम बिजली से भी तंग है। तो इसके ऑल्टरनेट्स गवर्नमेंट को देने चाहिए। और इस पे बात हुई तो एक बात ठीक हो गई कि 17% जो जीएसटी लग गया था पिछले दिनों इस पे सोलर पे और रिन्यूएबल एनर्जी और एलाइड प्रोडक्ट्स पे, तो वो उन्होंने रिमूव करने का हुक्म दे दिया है ऑलरेडी। इसके रिमूव होने से जहाँ बेइंतहा फ़ायदे होंगे, जहाँ बहुत सारी सहूलत मिलेगी, वहाँ पे मैं एक बात कहना चाहता हूँ कि स्टेट बैंक को चाहिए कि वो रिवाइव करे अपनी रिन्यूएबल एनर्जी फाइनेंसिंग की पॉलिसीज़ को। इजी टर्म्स पे जैसे एसएमईज पे विदाउट कोलेटरल लोन्स दिए गए थे, तमाम बैंक्स इसको फ्लोट करें, इसके लिए फ़ंड एलोकेट किया जाए, और ताकि हर आदमी की दस्तरस हो, हर आदमी इस बात पर पहुंच सके कि वो सोलर के पैनल्स को ख़रीद सके, अपने घरों पे लगा सके और इस हीट से फ़ायदा उठाकर इलेक्ट्रिसिटी जनरेट कर सके। और ये जो बिजली का मसाइल है इनसे निजात हासिल करें। कम अज़ कम घर में एक पंखा तो चले, कम अज़ कम घर में एसी तो चले, कम अज़ कम घर में फ्रिज तो चले, पीने को ठंडा पानी तो मिले, कम अज़ कम सोने के लिए कोई एसी और पंखा मिल जाए। बच्चे सारी रात बिलखते रहते हैं, लोग बाहर आके बैठे रहते हैं। मतलब क्या हो रहा है ये सब? मतलब हर तरह की तकलीफ़ के साथ साथ ये बिजली वाली तकलीफ़ और एक्सटेंसिव और इतनी सख्त गर्मी, ये सब गवर्नमेंट को सोचना है। और बहुत जल्दी ये बेशक थोड़े से मुश्किल फ़ैसले होंगे, लेकिन ये फ़ैसले कर लेने चाहिए ताकि लोगों को इतनी सारी तकालीफ से निजात मिले। ये माइशत का आज का बेहतरीन सबक है कि जो इंसान इस वक्त परेशान है, पाकिस्तानी इस वक्त बहुत ज़्यादा परेशान है। सिर्फ ये कराची की बात नहीं है, पूरे मुल्क की बात है। लोड शेडिंग इस कदर ज़्यादा हो रही है, लोगों को इस कदर तकलीफ़ है कि इसका सद्देबाब फ़ौरन करना चाहिए। बिल्कुल अतीक साहब आप सही कह रहे हैं। डॉक्टर रहीम बख्श साहब, अतीकुर रहमान साहब जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, तव्हां मुआशी माहिर आहियो, तव्हां मुल्क जी मौजूदा सूरत हाल ते तव्हां तज़ियो कयो त मुल्क जी मुआशी सूरत हाल कहिड़े पासे पई वञे, हिन मुल्क मौजूदा हुकूमत मां केतिरी उमेद करे सघिजे थी, कहिड़ा फ़ैसिला थी रहिया आहिनि। पर इन जा मां तव्हांखां मालूम इहो बि कंदुमि त बुनियादी सबब कंहिं माइशत जे ख़राब थियण जा हूंदा कहिड़ा आहिनि? जी डॉक्टर साहब, असल में जेकॾहिं हिकिड़ो सवाल पुछे हिकिड़ो त मुआशी के हालात गंभीर आहे, इन जो बुनियादी सबब कहिड़ो आहे, त उहो बुनियादी सबब मुंहिंजी नज़र में उहो आहे बैड गवर्नेंस। जॾहिं खां पाकिस्तान ठहियो आहे तॾहिं खां असांखे जेको अफ़सोस सां चई सघे त असांखे को अहिड़ा जेके इन से हुकुमरान सही कोन मिलिया आहिनि त जीअं असांजी गवर्नेंस बहितर थी सघे। छो जो गवर्नेंस बुनियादी तौर ते सभिनी मसइलनि जी जड़ आहे। हिन बार जेके पाकिस्तान सां मुआशी मसइला आहिनि त इन मसइले जो हल जेको इहो आहे त बहितर गवर्नेंस आणिजे। ऐं इन खां अलावा ॾिसूं था त हीअ हुकूमत जेका आहे से मुआशी फ़ैसिला आहिनि खणण में तमामु घणी जेको आहे उहो पंहिंजो देरि करे रही आहे। जेतिरी असां में देरि कंदासीं तेतिरो असांजा मुआशी मसइला वधंदा वेंदा। इन हवाले खां जेके मशहूरु इकोनॉमिस्ट आहिनि, मां उनखे बि ॿुधंदो रहियां, त उन बि इहो ख़्यालु हो त जेके बि मुआशी जेके फ़ैसिला जल्द खां जल्द वठणु घुरिजनि। मिसाल के तव्हां IMF ते वञण बि चाहियो था त कोशिशि को जल्द खां जल्द IMF ते पुॼी वञो, न त पोइ इहो अञा वधीक मामला थी वेंदा। हिन वक़्तु असां वटि करंट अकाउंट डेफिसिट आहे। उन खां पोइ असांजा जेके फॉरेन रिज़र्व्स आहिनि उहे तक़रीबन जेको आहे उहो 9.73 ताईं घटिजी चुका आहिनि। उन खां अलावा असां जूं कुझु एक्सपोर्ट जेके आहिनि उहे बि असांजे जेको आहे उहे घटि थी रहियूं आहिनि। त इन हवाले खां लाज़मी इहो आहे त असां गुड गवर्नेंस आणियूं ऐं जेके फ़ैसिला आहिनि अहम जेके आहिनि उहे वक़्त ते असां फ़ैसिला करे सघूं। इहो हिकिड़ो अहम रीज़न हुयो जेको मां सम्झां थो त असांजे मुआशी मसइले जो ज़िम्मेदार आहे। अच्छा डॉक्टर साहब, ही जेको त IMF जी हाणे जेकी गॾिजाणी डॉक्टर रहीम बख्श साहब थिए पई, अगरि इन में इहा क़िस्त जारी नथी थिए त तव्हां छा था सम्झो त मुल्क कहिड़े ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई सघे थो? जी बिल्कुलु, जेकॾहिं इहो असांखे $1 बिलियन जो नथो मिली वञे त पोइ असां ज़ाहिर आहे जेको फिस्कल डेफिसिट में ऐं करंट अकाउंट डेफिसिट में अची वेंदासीं। त फिस्कल डेफिसिट इहो आहे त असां हिन वक़्तु इनकम तमामु घटि आहे ऐं एक्सपेंसिस तमामु वधीक आहिनि। त इहो जेको डेफिसिट अची थो वञे इनखे कीअं मिट, उन खां पोइ असांखे जेके फॉरेन जेके डेट आहिनि उहे जेके पे करणु कर्ज़ पे करणु उहो कीअं कंदासीं। 2023 जेको हिकिड़ो क्रूशियल ईयर साल थींदो जंहिंमें असांखे खोड़ सारो जेको ॿाहिरियों कर्ज़ आहे उहो वापसि करिणो आहे।
त इन सूरत हाल में जेकॾहिं असांखे $1 बिलियन नथो मिली सघे त इहो तमामु वॾो मसइलो पैदा करे सघे थो। इन जो हिकिड़ो हल इहो थी सघे थो त जेके असांजे दोस्त मुल्क आहिनि वरी बि असां उन वटि वञूं, उन सां गॾु असांजा तालुकात बहितर कयूं। मिसाल जेको असां माज़ी में सऊदी अरब खां बि कुझु लोन वरितोसीं, उन खां अलावा चाइना खां बि कुझु लोन वरितोसीं। त इहे ॿ असांजा जेके दोस्त आहिनि मुल्क आहिनि उन्हनि जी मदद सां असां इन जेकॾहिं इन केस असांखे IMF खां उहो लोन कोन थो मिली सघे त हिकु इहो अल्टरनेट आहे जंहिंजे सां असां इहो जेको लोन आहे इन मसइले खे हल करे सघूं था। इन खां अलावा असां हिकिड़ो ॿियो बि हल आहे, उहो आहे डोमेस्टिक जेको हल आहे। त उहो थोरो उन में ईअं आहे त असां वटि जेके डायरेक्ट टैक्सिस आहिनि उहे तमामु घटि आहिनि इनडायरेक्ट टैक्सिस में। असांजे मुल्क में हिकु तमामु वॾो जेको क्लास आहे, तमामु वॾो रिच आहे, $1 बिलियन जो मालिक आहे। लेकिन असां उनखे रिप्लेस कजे, उनखे त तव्हां हिन मुश्किल घड़ी में जेको आहे पाकिस्तान खे पंहिंजा जेके जेको डॉलर्स आहिनि उहे तव्हां पे कयो। जेकॾहिं हिन वक़्तु हुकूमती धुर आहे, इन जेका इहे बि मल्टी बिलियनर आहिनि, इन हवाले खां जेके बि असां वटि इंटरनल शयूं आहिनि जेके बिलियनर आहिनि असां उनखे रोके सघूं था त हिन वक़्तु हुबुलवती जो मुज़ाहिरो करे ऐं पंहिंजा जेके पैसा आहिनि हिन वक़्तु गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खे ॾियनि त जीअं गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान इन मुश्किल मुआशी सूरत हाल मां ॿाहिरि निकिरी सघे। इहे ॿ हल मुंहिंजी नज़र में आहिनि। ठीकु आहे डॉक्टर साहब। डॉक्टर साहब, डॉक्टर मोहम्मद अली पाशा साहब, ही जेको तेल जो अहम मामिलो आहे, तव्हां मुल्क जी मुआशी सूरत हाल ते बिल्कुलु तज़ियो बि कयो त उहा कहिड़े तरफ़ पई वञे, तव्हांखे कीअं नज़र अचे थो। पर जेकी तेल जी सूरत हाल आहे जंहिं ते हुकूमत सब्सिडी ॾेई रही आहे, अगरि हुकूमत सब्सिडी ख़तमु करे थी नथी ॾे, उन सां कहिड़ा असर पवंदा, या हुकूमत अगरि इहे जारी रखे थी त उन ते सियासी असर कहिड़ा पइजी सघनि था, इन मामले खे तव्हां कीअं था ॾिसो? हा, पहिरीं त थैंक यू, तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो। अच्छा, पहिरीं त मां डॉक्टर रहीम साहब जी जेकी ॻाल्हि सां बिल्कुलु मुतफ़िक़ आहियां, उन में मां कुझु शयूं ऐड थो करणु चाहियां। त बैड गवर्नेंस त बिल्कुलु हिकिड़ो वॾो फैक्टर आहे, पर जेको मेन फैक्टर आहे त असां जेके इंस्टीट्यूशन्स आहिनि उन्हनि खे मज़बूत करणो पवंदो। जेको हिकिड़ो मशहूरु बुक बि लिखियलु आहे, वाई नेशन्स फेल, उन में इहो ई ॿुधायो वियो आहे त जेसि ताईं तव्हांजा इंस्टीट्यूशन्स मज़बूत न थींदा तव्हांजो ट्रैक ते कॾहिं बि इकोनॉमी न ईंदी। नंबर 1। नंबर 2, त इंस्टीट्यूशन मज़बूत कीअं थींदा, उन में जेको हींअर पाकिस्तान जी सिचुएशन आहे उन हिसाब सां तव्हांजी डोमेस्टिक मार्केट खे तव्हांखे पहिरीं स्ट्रॉन्ग करणो पवंदो। जीअं त हींअर करंट जेकी बि गवर्नमेंट आहे उन इम्पोर्टेड गुड्स ते काफ़ी जेको आहे उन्हनि बैरियर्स रखिया आहिनि। हाणे इन बैरियर सां फ़ाइदो इहो थींदो त असांजी जेकी इंडस्ट्री आहे, जेकी अतीक साहब ॻाल्हि कई त इंडस्ट्रियल सेक्टर सां काफ़ी इफेक्ट थिए पियो। असांजे सोलर एनर्जी ते वञणु घुरिजे, इहो बिल्कुलु वञणु घुरिजे, पर इंडस्ट्री खे पहिरीं असांखे मज़बूत कीअं करणो पवंदो, उहो असांखे इन्हनि खे कंट्रोल करणो पवंदो त ॿाहिरां को बि प्रोडक्ट न अचे। जॾहिं ॿाहिरां प्रोडक्ट न ईंदो, प्रोटेक्शनिज़म जी पॉलिसी जे हिसाब सां पाण हलंदासीं त छा थींदो, असां वधि में वधि एक्सपोर्ट कंदासीं, इम्पोर्ट घटि कंदासीं। इम्पोर्ट जॾहिं असां घटि कंदासीं त जेके असां वटि रिसोर्सिस आहिनि, जेके असां वटि रिसोर्सिस आहिनि, असां उहे मुहैया करे माण्हुनि खे उहो फ़ाइदो ॾींदासीं। उन फ़ाइदो थींदो त असांजो एम्प्लॉयमेंट रेट जेको आहे उहो तेज़ी सां वधंदो। जीअं त असांजो एम्प्लॉयमेंट रेट तेज़ी सां वधंदो त असां ओवरऑल पंहिंजे एग्रीकल्चर सेक्टर खे बहितर करे सघंदासीं, पंहिंजी ओवरऑल जेको ऑयल क्राइसिस जेके उन्हनि खे कंट्रोल करे सघंदासीं, ऐं ऑटोमेटिकली असांजे जेके पब्लिक गुड्स आहिनि माण्हुनि खे उहे मिलणु शुरू थी वेंदा। उन सां छा थींदो, हिकिड़ो माइक्रो लेवल ते रिलीफ मिलंदो इंडिविजुअल्स खे। उन खां पोइ तव्हां एक्सटर्नल जॾहिं पॉलिसीज़ ते वेंदा ऐं लॉन्ग टर्म पॉलिसीज़ जे थ्रू IMF जे या जेके तव्हां लोन खणा आहिनि उन्हनि खे चङी तरह सम्झी लॉन्ग टर्म पॉलिसीज़ ते रहंदा त जीअं ॿी गवर्नमेंट पोइ गवर्नमेंट ते इल्ज़ाम न आणे त उन्हनि जे करे असां फेल पिया थियूं। त लॉन्ग टर्म पॉलिसी सां इहो फ़ाइदो थींदो त जेकी ॿी गवर्नमेंट थियूं उनखे कंट्रोल करे कंटिन्यू करे सघंदी ऐं असां गुड गवर्नेंस वारे हिकिड़े ट्रैक ते अची वेंदासीं। मुंहिंजे सबबु माना जेको मां हेसि ताईं जेकी ॻाल्हि साईं जी जेकी डिस्कशन ॿुधी आहे उन मां इहो कुझु कंक्लूजन्स कढिया। ठीकु आहे डॉक्टर मोहम्मद अली पाशा साहब, पाण ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। मलक मोहम्मद बोस्तान साहब आहिनि, सदर फारिक्स एसोसिएशन आहिनि, उन्हनि असांखे जॉइन कयो। अस्सलाम वालेकुम मलक साहब। अस्सलाम वालेकुम मलक मोहम्मद बोस्तान साहब। हेलो जी मलक साहब, अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। मलक साहब, आपकी मीटिंग हुई मुफ्ता इस्माइल साहब से भी, हुकूमत से भी हुई, क्या बातचीत हुई और क्या समझते हैं कि पब्लिक डॉलर जो है वो ख़रीद कर रही है, डॉलर की क्या सूरत हाल है? नहीं, मेरी शहबाज शरीफ वज़ीर-ए-आज़म साहब से भी हुई, वज़ीर ख़ज़ाना से भी 2 मीटिंग हुई है जी। तो उन्हें मैंने बताया कि मार्केट में बिल्कुल डिमांड नहीं है, इंटर बैंक में डिमांड बहुत ज़्यादा है क्योंकि हमारा इम्पोर्ट ज़्यादा है और एक्सपोर्ट कम है, जिसकी वजह से मैंने तजवीज़ पेश की है कि आप जो है इम्पोर्ट लग्जरी आइटम बंद करें, इससे जो है डॉलर का रेट भी कम होगा और हमारी डिमांड भी कम होगी।
उसी चीज़ को मद्देनजर रखते हुए हमारी तजवीज़ पर उन्होंने अमल किया, लेकिन पूरा ना अमल नहीं किया, 10% अमल किया। तो हमने जो चीज़ें आइडेंटिफाई की थी जिसके बगैर गुजारा हो सकता है और लग्जरी आइटम सारे एक साल के लिए बंद कर दें तो 15 अरब डॉलर की बचत हो सकती है। अच्छा, बहरहाल कुछ ना होने से बेहतर है। बहरहाल इससे आप देखेंगे डॉलर का रेट पहली दफ़ा पिछले 1 महीने में रुका है थोड़ा सा, वरना 2 रुपये डेली बढ़ रहा था इस छोटे से फैसले की वजह से। लेकिन इस हुकूमत को खुद भी नहीं पता कि इसका मुस्तकबिल क्या है जब तक इसका मुस्तकबिल वाज़ेह नहीं होगा, क्योंकि ये न तो सब्सिडी ख़त्म करें। IMF की पहली डिमांड यही है कि आपने एक तो गुज़श्ता हुकूमत ने हमारे साथ वादा करके वादा खिलाफी की, उन्होंने सब्सिडी हमने कहा कम करो तो उन्होंने सब्सिडी बढ़ा दी। इस वक्त 120 अरब माना पेट्रोल पे दिया जा रहा है कि साल का कोई 1450 अरब बनता है, जबकि आपका दिफा का बजट 1350 अरब है। तो ये मुल्क कैसे तरक्की करेगा? इस हुकूमत को मुश्किल फैसले करने हैं, मुश्किल फैसले नहीं करेंगे। श्रीलंका भी जो था वो उनका वज़ीर आज़म टैक्स वोट के बैंक न टूटे मेरा, तो वो जो है उसने ना टैक्स लगाए ना कोई सब्सिडी कम की, तो आज उनके पास ये हाल है। वो हुकूमत से भी गए, बदनामी अलग गई, डिफॉल्ट भी कर गए। इस हुकूमत को मैंने कहा इससे बचने के लिए सबक सीखें, जहाँ टैक्स बनते हैं दें और जहाँ सब्सिडी खत्म करनी करें। दुनिया के साथ आपने चलना है। IMF से अगर आपने पैकेज लेना है तो आपको वादे की पासदारी करनी होगी, तभी जाके आप लोग आपको इतबार करेंगे, वरना वो यही कहेंगे ये सियासतदान जो वादे तो करते हैं लेकिन पूरा नहीं करते। तो वो इनको वादे वफा करने होंगे, तभी जाके ये जो है इंटरनेशनल फंड इन्हें मिलेंगे। और सऊदीया ने भी और चाइना ने भी कहा है कि अगर IMF आपको ग्रीन सिग्नल देगा तो फिर भी हम आपको कर्जे देंगे। तो ये बड़ा आम फैसला है, इसको वादे को मैंने ख्याल हो जाना चाहिए और जो उनकी शरायत है उस पर अमल करके हम 24 अरब डॉलर हासिल कर सकते हैं अगले 2 साल में। तो पाकिस्तान की रिजर्व भी बढ़ेंगे, रुपये भी मजबूत होगा और इकानमी में भी मजबूत होगी इंशाल्लाह। अच्छा मलिक साहब, आपको क्या लग रहा है कि हुकूमत में मुश्किल फैसले करने की कुव्वत, आप जो मीटिंग हुई आपने समझा कि उनके पास इतनी कुव्वत है, कर सकते हैं मुश्किल फैसले? मतलब इस वक्त 11 जमाती इत्तेहाद है और एक वन मैन फासले की कुव्वत नहीं रखता है, सबको साथ लेके चलना है, वरना इत्तेहाद टूटने का खतरा है। तो ये जो है फैसला जो है तकसीम हो चुका है फैसले को। और अब जैसे उन्होंने कहा है कि हम अपने इत्तेहादियों के साथ मिलकर दोबारा इजलास करेंगे और सब्सिडी खत्म करेंगे, जो कि IMF की डिमांड है। तो ये सर ये नहीं चाहते, क्योंकि इनको भी पता नहीं है, जो शेख रशीद जैसे TV पे कहा है कि निगरान हुकूमत किसी वक्त भी सेटअप आ सकता है, तो इनको भी नहीं पता, ये भी आवाम है। और जब यहाँ पर तबलीग की मिसाल आपके सामने है, तो इनको पता नहीं आया हम रहें ना रहें। तो ऐसा ना हो कि हम कीमतें बढ़ाएं और फिर अगले हमारा वोट बैंक टूट जाए। अपने अब ज़ाहिर है अब सियासी कीमतें इन्हें चुकानी पड़ेगी, कुर्बानी देनी पड़ेगी। अब अगर ये वोटर का ख्याल रखते हैं तो इनको दोनों तरफ से अगर बढ़ाते हैं तब भी इनके लिए नुकसान है, नहीं बढ़ाते तब भी ऐसा कांटा पिछली हुकूमत इनके गले में डाल रही है, ना निकल सकते हैं ना निकाल सकते हैं। ठीक है मलक बुस्तान साहब, आपकी बड़ी मेहरबानी, आपने KTN न्यूज़ को वक्त दिया। डॉक्टर मुराद इकबाल साहिबा, तव्हां खां मालूम कंदुमि, ही त मुआशी सूरत हाल जीअं तव्हां मुआशी माहिर आहियो, तव्हां बहितर सम्झो था, पर ही जेकी लग्ज़री आइटम्स आहिनि, इम्पोर्टेड आइटम्स, उन ते पाबंदी हुकूमत विधी आहे, उन सां इन्हनि अहिड़े क़िस्म जे फ़ैसिलनि सां तव्हां सम्झो था त मुल्क जी मुआशी सूरत हाल बहितर थी सघे थी? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभिनी जी ॻाल्हियूं ॿुधियूं, सभिनी बहितरीन पहलू तजावीज़ ॾिनियूं आहिनि। असांजो पहिरीं बेसिक मां इशू ॿुधाईंदुसि त असांजो बेसिक इशू आहे पहिरियों पॉपुलेशन। जॾहिं असांजी पॉपुलेशन वधीक आहे तॾहिं असांजी डिमांड वधीक आहे। जॾहिं असांजी डिमांड वधीक आहे तंहिंखे इम्पोर्ट वधीक खपे। तव्हां पुछो लग्जरी शयुनि जो, त मां स्ट्रिक्टली चवंदसि उन्हनि खे स्ट्रिक्टली बंदि कयो, इहे शयूं इम्पोर्ट न कयो। असां वटि जेकॾहिं असां करंट अकाउंट ॾिसूं था त करंट अकाउंट में असांजो करंट अकाउंट डेफिसिट छो आहे? करंट अकाउंट डेफिसिट थियो इन करे आहे जो असां वधि में वधि शयूं लग्जरी शयूं ॿाहिरां घुरायूं आहिनि। वॾियूं ॾिसो कारूं जेके आहिनि, 1 करोड़ जी 1.5 करोड़ जी कार जॾहिं ॿाहिरां अचे थी त असां इहो नथा सोचूं कि इन टैक्स घणो लॻंदो। ठीकु आहे, असां वटि क्लासिस आहिनि, मिडिल क्लास, लोअर क्लास, अपर क्लास ऐं इलीट क्लास। हाणे इलीट क्लास खे असां जॾहिं कंपेयर कयूं त असां पाकिस्तान खे जेकॾहिं इंडिया सां कंपेयर कयूं त इंडिया में इलीट क्लास जेको आहे सो पंहिंजो पैसो जेको उते पंहिंजी इंडिया में इन्वेस्ट थो करे। असां वटि जॾहिं इलीट क्लास पैसो अचे थो त उहो वीज़ा वठनि था फॉरेन कंट्रीज़ जा। असांजो पैसो यकदमि ॿाहिरि थो वञे। बहितर आहे त उहो पैसो उहे शयूं इवन जेके लग्जरी शयूं आहिनि
वाई नॉट वी कैन प्रोड्यूस इन अवर कंट्री, असां पंहिंजे मुल्क में ये प्रोड्यूस करियूं ऐं जॾहिं ये लग्जरी शयूं बंदि थींदियूं त ज़ाहिर आहे असांखे मजबूरन पाण वटि प्रोड्यूस करिणो पवंदो, त बहितर थींदो इन्हनि ते टैक्स जेको या त वॾो टैक्स खणो या स्ट्रिक्टली इन जो इम्पोर्ट बंदि थियो, दिस इज़ माय आइडिया। अच्छा फर्दर में बिल्कुलु बिल्कुलु डॉक्टर साहिबा, बिल्कुलु पाण ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। इंतहाई अहम इशू आहे मुआशी सूरत हाल मुल्क जी, अगर उहा बेहतरी तरफ़ वञे थी तो समूरा इदारा समूरो मुल्क बेहतरी तरफ़ वञी सके थो। अतीक साहब 57% बैरूनी सरमाएकारी उसमें कमी आई है, ये जो जारी की है इन्होंने रिपोर्ट, और 10 महीने के अंदर जो तजारती खसारा है वो $40 अरब तक पहुंच गया है। अगर ये सूरत हाल रहती है तो फ्यूचर कैसा देख रहे हैं आप? कॉम्प्लिकेटेड सिचुएशन है और अभी इतने काबिल एहतराम और काबिल कदर लोगों ने इतनी बातें की हैं। आपके दो सवाल, एक सवाल तो आपका यह है कि तजारती खसारा, और दूसरा फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट में इतनी कमी आई है। एफडीआई तो बहुत तेज़ी से फॉल हुआ है और एफडीआई के इम्प्रूव होने के कोई चांसेस नज़र भी नहीं आ रहे, और जब तक लॉ एंड ऑर्डर सिचुएशन, अनसर्टेनिटी और क्रेडिबिलिटी दोबारा से डेवलप नहीं होगी, आप भूल जाएं कि आपको एफडीआई आएगा, कोई आपके पास आके इन्वेस्टमेंट करेगा। हमारे पास बहुत सारी अपॉर्चुनिटीज़ आई हैं फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट्स की, लेकिन हमने इसको लूज़ किया। उसमें सबसे बड़ा एग्जांपल चाइना है, हमारा दोस्त, हमारा मेहरबान। सीपेक के थ्रू वो हमारे साथ काफ़ी कुछ करने के लिए आए थे, लेकिन हम देख रहे हैं कि उसमें इतनी सुस्त रवि है कि अब सीपेक भी कुछ ठंडा होता नज़र आ रहा है। लेकिन देखते हैं इसको किस तरह से इंशाल्लाह दोबारा उठ सकेगा। जहाँ तक रह गई बात आपकी ट्रेड डेफिसिट की, तो उसका गैप तो दिन पर दिन बढ़ता चला जा रहा है, और हम इतनी देर से जो बात कर रहे हैं कि वो आइटम्स बैन किए हैं, लग्जरी आइटम, नॉन एसेंशियल आइटम्स, ये बात तो बहुत दिनों से की जा रही है, और अच्छा किया इस पर ध्यान दिया। अगर ऐसा कर लेंगे तो जो फॉरेन एक्सचेंज रिजर्व्स हैं वो संभल जाएंगे, और अगर इस पर काम कर लेंगे तो हमारा ट्रेड डेफिसिट स्लैश होकर आधा हो जाएगा। देखिए कुछ इसकी तफसील पे जाना बहुत ज़रूरी है। काबिल कदर लोग थे इससे पहले, उन्होंने बात की। तफसील मैं थोड़ी सी बयान कर दूं कि इस वक्त हमारी इंपोर्ट इस तेज़ी से बढ़ रही है जिसमें एसेंशियल, नॉन एसेंशियल आइटम्स और लग्जरी गुड्स भी शामिल हैं। वो लगभग कोई $66 बिलियन से बढ़ के कोई $70 बिलियन की तरफ चली गई। दिस इज़ अ टावरिंग फिगर, वेरी अलार्मिंग एंड अनकंट्रोलेबल। साथ साथ हमारी एक्सपोर्ट जो है वो थोड़ी सी बढ़ी है। 2013 में बताता चलूँ कि पहली दफ़ा हमने $25 बिलियन का टारगेट अचीव किया था एक्सपोर्ट्स का। अब हम $40 बिलियन, $60 बिलियन का टारगेट लेके चल रहे हैं, लेकिन किसी तरह हम खिसक के $26 बिलियन तक एक्सपोर्ट में पहुँचे। तो पता चला कि एक बहुत बड़ा गैप है ट्रेड डेफिसिट का, तजारती खसारा जिसे आप कह रहे हैं, और वो लगभग 40 से 48 बिलियन तक पहुँच गया। इतना बड़ा ट्रेड डेफिसिट लेकर के आप इकोनॉमी को चला नहीं सकते। तो आपको फ़ौरन येस्टरडे बेसिस पे जो डिमांड की जा रही थी वो यही थी कि आपके जो नॉन एसेंशियल आइटम्स हैं आप उसको बैन कर दें, जिसमें लग्जरी कार्स, बिग कार्स की इंपोर्ट, बड़े बड़े कीमती मोबाइल फ़ोन्स, कुत्तों के खाने, बिल्लियों के खाने, डाइपर्स तक बच्चों के इंपोर्ट कर रहे हैं, पानी तक कर रहे हैं, फल और सब्ज़ी तक वहाँ से ला रहे हैं, कोई फैशन बनाया हो। देखिए कौम और मुल्क की बात पहले सोचनी चाहिए। ये इस हालात में मुल्क को पहुंचा दिया कि अब हमारे पास डॉलर ही नहीं है। रोज़ाना एक अजीब सा खिलवाड़ होता है, एक तमाशा आता है, एक हंसी सी होती है। आज ₹2 और बढ़ गया, आज ₹1 बढ़ गया, पता क्या है ये सब? इसके क्या रीज़न्स है? इसके मेन रीज़न्स की तरफ भी हमें जाना होगा। जहाँ मैंने आपको ट्रेड डेफिसिट का बताया कि आपको फ़ौरन नॉन लग्जरी आइटम्स को बैन कर देना चाहिए। इसको साल भर के लिए बैन कर देना चाहिए। 3 महीने क्या होते हैं, इसमें क्या होगा? कोई रिजल्ट्स नहीं आएंगे। जो ऑलरेडी इंपोर्ट की पॉलिसी एलसीज खुल चुकी हैं, जो ऑलरेडी है इंपोर्ट की प्लानिंग्स हो चुकी हैं, उनको आने दें, लेकिन इसके बाद वाला जो है ना वो बिल्कुल ऐसा बैन रखें। फिर इसमें हुकूमत को देखना ये भी है कि आप इस आइटम्स को बैन कर रहे हैं तो आप स्मगलिंग में क्या कर रहे हैं? ये सारी चीजें स्मगल होकर भी तो आती हैं, इसकी भी रोकथाम होनी चाहिए। इसके अलावा आप देखें कि आपने खामखा डॉलर को इतना महंगा कर दिया, रूपी को इतना प्रेशर में ले आए, बस एक डेप्रिसिएशन की सूरत हाल हो गई, डिवैल्यूएशन जैसी सूरत हाल बन रही। ये सब इंजीनियर्ड एंड कॉन्कोटेड है।
पॉलिटिकल अनसर्टेनिटी, क्यों पॉलिटिशियंस आपस में चार्टर ऑफ पॉलिटिक्स नहीं करते, आपस में बैठ के मुल्क की इकोनॉमी पे बात क्यों नहीं करते? मुल्क है, इकोनॉमी स्टेबल है, तो ये पॉलिटिशियंस भी हैं, हम भी हैं, मैं भी हूँ। अगर इकोनॉमी स्टेबल नहीं होगी तो कुछ भी नहीं होगा, बहुत बड़ी इंजरी आएगी। इस इंजरी से हमें बचना है। इसके अलावा आप देखें कि आपको एक एग्जांपल देता हूँ, कोविड से 2 साल से ट्रैवल नहीं हुए, पिछले महीने इतना ट्रैवल हुआ। मैं ट्रैवल कोई बुरी चीज़ नहीं, ट्रैवल अच्छी चीज़, लेकिन हमें थोड़ा देखना है, रिस्ट्रिक्ट करना है इसको, जहाँ नेसेसरी हो ट्रैवल करना होगा। $400 मिलियन के हमने टिकट्स खरीदे हैं, $700 मिलियन हमने वहाँ रिहाइश वाइश तोहफे लाने में खर्च कर दिए, कोई 1100-1200 मिलियन हमने ऐसे ही खर्च कर दिए, जबकि मुल्क के पास डॉलर नहीं है, फॉरेन एक्सचेंज रिजर्व्स नहीं है। होर्डिंग, फिर आपकी स्मगल ऑफ डॉलर्स यहाँ से, इसके अलावा आप देखें आपकी ट्रैवल, पॉलिटिकल अनसर्टेनिटी, और फिर एक और चीज़ जिससे आप और हम सब मजबूर हैं, हम कुछ नहीं कर सकते, वो इंटरनेशनल इन्फ्लेशन है। दुनिया में पेट्रोलियम के प्राइसेस, वीट के प्राइसेस, कॉटन के प्राइसेस, ऑयल के प्राइसेस, इसके अलावा पाम ऑयल के प्राइसेस, ऑयल कोल के, ये सब हमें, अब हमारे रॉ मटेरियल के प्राइसेस, केमिकल्स के प्राइसेस, जो सब हम यहाँ पर आने के बजाय इंपोर्ट कर रहे होते हैं, सब पे डॉलर। ये सारा सोचने की बात है, बैठ के सोचना है। मैं एक ही बात कहूँगा, बात आपकी ख़त्म करता हूँ ये कह के कि जहाँ मैं हमेशा एक बात कहता हूँ कि चार्टर ऑफ इकोनॉमी पे बात करो, वहाँ चार्टर ऑफ पॉलिटिक्स पे भी बात होती है। या ठीक है, इख्तिलाफात अपनी जगह, लेकिन पाकिस्तान इज़ आवर प्रायोरिटी। ये हमारा दर्द है, ये हमारा खून है, ये हमारी ज़िंदगी, ये सब कुछ है। इसके लिए भी तो मिलके बैठ के सोचना है, इस पे काम करना है ना, किधर काम हो रहा है इस पे। बिल्कुल बिल्कुल अतीक साहब। डॉक्टर रहीम बख्श, अतीक साहब जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी रहिया आहियो त IMF जी जेके शर्तूं साम्हूं आहिनि, आम माण्हू जेको असांजो आहे उहो IMF या हुकूमती ॻाल्हियूं उनखे उहो घटि सम्झे थो। आम माण्हू सम्झे थो अटे जी क़ीमत खे, भाॼीअ जी क़ीमत खे, बिजलीअ जी क़ीमतुनि खे। त तव्हां छा था सम्झो, अगरि इन शर्तुनि ते थी सभु शयूं महांगियूं थियनि थियूं, आम माण्हूअ ते उनजो कहिड़ो असरु पवंदो, जेके असांजो सोसाइटी आहे उहो कहिड़े पासे वेंदी? जी बिल्कुलु, IMF सां जेके असां ॻाल्हियूं असांजूं कामयाबु वञनि थियूं ऐं उन नतीजे में आम मुआफ़े जी जेको शयूं आहिनि वधनि थियूं, त ज़ाहिर आहे इन जो हिकिड़ो तमामु बुरो असरु पवंदो आम माण्हू जी ज़िंदगी ते। महांगाई जेका अॻु में ई चोट चढ़ियल आहे उहा अञा वधी वेंदी, ऐं इन सां गॾु गॾु जेको आम माण्हू जेका ज़िंदगी आहे उहा ॾाढी अजीरन थी वेंदी। हिते जेका ॻाल्हि हले पई त जेको आहे हीअ त कुझु इन जा नताइज हुया, पर मां इहा ॻाल्हि बि कंदो वञो जेका इम्पोर्ट जे हवाले खां ॻाल्हि पई त लग्जरी आइटम ते, लग्जरी आइटम ते एॾो सिग्निफिकेंट इम्पैक्ट न आहे, पर जेको मेजर सिग्निफिकेंट इम्पैक्ट आहे उहो आहे असांजे ऑयल जो, जेको तक़रीबन 27% असांजे इम्पोर्ट जो हिसो आहे। त हाणे इहो ऑयल असांजो एतिरो महांगो थी थो ज़्यादा, ओतिरो डॉलर असांजो ॿाहिरि बीठो। हिकु त असांजी करेंसी डिवैल्यू थी थिए, त इन नतीजे में असांखे जेको अञा डॉलर वधीक ज़रूरत में पवंदी। त ज़रूरत इन जी आहे त असां इन जेको इम्पोर्ट जेका आहे उनखे ऑयल जी उनखे असां घटि खां घटि कयूं। तव्हां ॾिसो कंहिं बि 2 मिंट खां जाम थी वञे त खोड़ सारी मोटरसाइकिल तव्हांजो जेको आहे रेची थी वञे, त एतिरो त मोटरसाइकिल वधी वियूं आहिनि, ज़ाहिर इहा डिमांड एतिरी वधंदी तव्हांजी पेट्रोल जी, त बहितर इन बजाए तव्हां जेको आहे साइकिल खे जेको आहे फ़रोग़ ॾियो, त इन सां तव्हांजा काफ़ी जेके इम्पोर्ट जेको तेल जी ज़रूरत आहे उहा घटि थींदी, ऐं हिकिड़ो तमामु वॾो फ़र्क़ु पवंदो तव्हांजी पंहिंजो इम्पोर्ट बिल में। इन खां अलावा जेके फूड आइटम आहिनि इहे बि तमामु आहे, जीअं जीअं तव्हांजी जेको आहे डॉलर जे मुक़ाबले किरंदो वेंदो ऐं IMF जेके शर्तूं तव्हां मञींदव, त ज़ाहिर आहे फूड इन्फ्लेशन बि तव्हांजी वधंदी, त इन सां जेके आम भाई जी शयूं आहिनि उहे महांगी थींदियूं, ऐं हिकिड़ी मुल्क में जेको आहे अनाकी फैलिजी वञे, लेकिन इहे हालात थी विया हलंदा रहंदा। जेको आहे हिन वक़्तु जेका जेको गैर यकीनी वारी सूरत हाल आहे त हीअ हुकूमत का बि जेको आहे सख़्तु क़दम कोन खणी रही आहे, त इहा बि हिकिड़ो तमामु वॾो मसइलो आहे जेको आहे न आम माण्हू जे लाइ। त इन जे नतीजे में तव्हांजा जेके आहिनि से डॉलर वधंदो वञे, रुपीन जे मुक़ाबले में जेको आहे डिप्रीशिएट थिए थो, त इन लाइ लाज़मी इहो आहे त असां वधि खां वधि जेको फूड आइटम जेके आहिनि उन्हनि ते असां ध्यानु ॾियूं, त जीअं असांजे मुआशरे में या हिन मुल्क में का अफ़रा तफ़री या खाना जंगी पैदा न थी वञे। अच्छा, बिल्कुलु बिल्कुलु। डॉक्टर पाशा साहब, हीअ जेकी डिफ़ॉल्ट जी सिचुएशन अलाह न करे, पर अगरि हीअ सूरत हाल रहे थी, मौजूदा हुकूमत कोई फ़ैसिला न पई करे सघे ऐं उन वटि खोड़ सारा सबब बि साम्हूं आहिनि, माज़ीअ जी हुकूमतुनि ते बि खोड़ सारा इल्ज़ाम हणी रहिया आहिनि, त छा इन तरफ़ बि वञी सघिजे थो? हा, सभु हाणे ईअं आहे त पहिरीं त इहो ॾिठो वञे त इंटरनली पंहिंजी जेकी फूड सिक्योरिटी लाइन आहे, फूड सिक्योरिटी लाइन मतिलबु पर डे 2300 कैलोरीज पर पर्सन अगरि कंसीव करे थो त इट मीन्स ही इज़ ऑन फूड सिक्योर। त पहिरीं त असां इहो ॾिसो, असां जेके
हथ में एग्रीकल्चर गुड्स एंड सर्विसेज आहिनि उनखे असां कीअं यूटिलाइज़ था कयूं त फूड नेशनल लाइन जेके असांजी आहे उहा पहिरीं पूरी थिए. पोइ असां ॾिसंदासीं असां लग्जरी आइटम घुराइणु घुरिजनि या ॿाहिरां शयूं घुराइणु घुरिजनि. पहिरीं त जेके असांजे अंदरि रिसोर्सिस आहिनि, मां नंढे हिकिड़े सेंटेंस में इहा ॻाल्हि कंदो त पाकिस्तान नेचुरल रिसोर्सिस सां फुल आहे, बट देयर इज़ प्रॉब्लम इन मैनेजमेंट. त उहा जॾहिं पूरी थी वेंदी त थी सघे थो असांखे ॿाहिरां शयूं घुराइण जी ज़रूरत ई न. नंबर 1. नंबर 2, असां रॉ मटीरियल्स ते वधीक डिपेंडेंट आहियूं. असां रॉ मटीरियल वधीक एक्सपोर्ट कयो आहे ऐं फिनिशिंग गुड वधीक घुरायो आहे, जंहिंजे करे असांखे पास्ट हिस्ट्री में ॾिठो वियो आहे त असांखे फ़ाइदो घटि थियो आहे. नंबर 3, असांजी जेकी मार्केट स्ट्रेटजी आहे या ओवरऑल असांजो जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे उहो एतिरो त ख़राबु आहे जो असांजो जेको फार्मर खां वञी फिनिशिंग गुड ताईं पुॼे थी जेको प्रोडक्ट उहो असांजो विच में ई जेको आहे उहो ज़ाया थो थी वञे. 60% ऑफ अवर वेजिटेबल्स एंड फ्रूट्स जेके आहिनि उहे असांजा रोटन था थी वञनि. छाजे करे? इन करे असांजी ओवरऑल जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे, इकोनॉमिक जेकी असांजी डेवलपमेंट ग्रोथ आहे उहो प्रॉपरली आहे ई कान्हे. उन में फेवरेटिज़म आहे, करप्शन आहे, नेपोटिज़म आहे, काफ़ी शयूं आहिनि, कमर्शलाइज़ेशन आहे, पॉलिटिक्स, उहो ॿिया सबब आहिनि. पर इन्हनि जो डायरेक्ट या इनडायरेक्ट असर इकोनॉमी ते ज़रूर थो पए. हींअर प्रायोरिटी असांजो मुल्क आहे पाकिस्तान. उहो अगरि असां पाण सिक्योर कंदासीं त ओवरऑल असांजी कंडीशन बहितर थींदी. जीअं भुट्टे साहब जॾहिं एटॉमिक बम ठहियो पियो त चई त घास खाएंगे मगर बम बनाएंगे. फॉर वॉट? फॉर द बैलेंस ऑफ पावर. पूरी इंटरनेशनल मार्केट में जेको असांजो नालो आहे उन वध में इहा ई रीज़न आहे जो वी आर एटॉमिक पावर. सो हींअर सिचुएशन ओड़ी आहे, मगर हींअर सिचुएशन आहे त हाउ टू मेक अवर इकोनॉमी स्टेबल. हाणे उन इकोनॉमी स्टेबल जे लाइ असांखे हींअर कुझु सख़्तु क़दम खणणा पवंदा जीअं त असां ओवरऑल पंहिंजी इकोनॉमी खे बहितर कयूं. पोइ असांखे इहे लग्जरी आइटम थिया या ॿिया जेके वॉन्ट्स थिया उन्हनि खे असांखे रोकणो पवंदो ऐं नीड्स ते फोकस करणो पवंदो. अच्छा, ॿी ॻाल्हि जेको स्मगलिंग जो जेको आहे सबबु उहो बि थी सघे थो. उनजे लाइ असांखे छा करणु घुरिजे? उनखे असांजे बॉर्डर्स जीअं अफ़गानिस्तान जो थियो, ईरान जो, हिते असांखे थोरो चेक एंड बैलेंस वधाइणो पवंदो जीअं असां ॿाहिरां जेके प्रोडक्ट्स आहिनि उहे असांखे इंटरवेन न कनि. अगरि उहे इंटरवेन करे वेंदा त पोइ इम्पोर्टेड गुड्स खे जेको रोकण जो असांजो जेको इहो मनसूबो आहे पाकिस्तान जी इकोनॉमी खे बहितर करणो आहे उहो वरी असांजो मनसूबो फेल थी सघे थो. त असांखे इन्हनि बॉर्डर्स ते जेके इंटरवेंशन आहे उन्हनि खे बि सख़्तु करणो पवंदो त जीअं उतां स्मगलिंग न थिए ऐं इनडायरेक्टली का शइ अहिड़ी न अचे जेके असांजी इकोनॉमी ते नेगेटिवली असर थिए. थैंक यू सर. ठीकु आहे डॉक्टर साहब. डॉक्टर मुराद इक़बाल साहिबा, हीअ जेकी सियासी सूरत हाल आहे मां तव्हां खां मालूम कंदुमि मुल्क जे अंदरि हिकिड़ी नई हुकूमत ठही बेतमादी रिथ खां पोइ वरी हीअ जेकी इमरान ख़ान आहे उनजी धुर उहा रैलियूं मुज़ाहिरा एहतजाज करे रही आहे. इहा इन 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 सूरत हाल में मुआशी जेकी ॻणती आहे, माण्हू वटि प्रॉब्लम आहे, हिन समूरी सूरत हाल में क़ौमी सतह ते छा डायलॉग जी ज़रूरत महसूसु थिए थी त गॾियल तौर ते हिन सां मुक़ाबिलो कयो वञे? बिल्कुलु बिल्कुलु. ॾिसो, असांजी इकोनॉमी जेका 1947 खां शुरू थी आहे त 1947 में डॉलर जेको हो ओनली 1 रुपी, उहो हींअर वञी पहुतो आहे 202 ते. उन खां पोइ 1 रुपी खां जे इन स्पीड में वधियो आहे त इहो छो वधियो? ठीकु आहे, असां वटि रॉ मटीरियल्स आहिनि या असां प्रोड्यूस नथा कयूं छा, पर मेन प्रॉब्लम असांजो आहे पॉलिटिक्स जो. त 47 खां हेसि ताईं ॾिसो असांजी हुकूमत में केतिरियूं स्पीडली चेंजिस आहियूं आहिनि. हाणे बि असांखे सुजाॻ थियणु घुरिजे. जॾहिं की जमहूरियत आहे त सभु ॼणा गॾु थियो. जमहूरियत जो मतिलबु ई आहे त गॾु थियो, अपोज़िशन ख़तमु करियो. मुल्क वञे पियो सफ़ा डिफॉल्ट में त पोइ हीअ कीअं पॉलिटिक्स त असांखे कमु कोन्हे जो असां वोट त कोन खाईंदासीं, असांखे मानी खपे खाइण लाइ. इवन मां जॾहिं पढ़ायो आहे यूनिवर्सिटी में पढ़ायो आहे, प्राइवेट में बि पब्लिक में बि, त प्राइवेट यूनिवर्सिटी में हाई क्लास जा ॿार था अचनि, पब्लिक में हर क्लास जा ॿार था अचनि. जॾहिं प्राइवेट में मां वियुसि त प्राइवेट ॿारनि खे मूं असाइनमेंट ॾिनी त तव्हां वञो हिननि ॻोठनि मां वञी हीअ असाइनमेंट लिखी अचो. जॾहिं ॿार वापसि आया त उहे रोअनि पिया त असां हुननि ॿारनि जी हालत नथा ॾिसी सघूं त कीअं रहिया पिया आहिनि, छा था खाइनि, कीअं था सुम्हनि, कीअं था उथनि, केॾांहुं था वञनि. का हुननि खे का ज़रूरत हुननि जी पूरी कान थी. इन करे त जॾहिं त असांजी 85% अवाम जेका आहे सा ग़रीब थी वई आहे. उन गुरबत खे मुंहुं ॾियण लाइ गवर्नमेंट खे खपे त पॉलिटिकल इश्यूज़ खे ख़तमु करे इकनॉमिक जो हिकिड़ो स्ट्रॉन्ग प्लान ठाहिनि. इकनॉमिक प्लान ठाहिनि, 10 साल प्लान, 5 साल प्लान केॾा ॾियनि. उहे प्लान ठाहियो, मास्टर प्लान ठाहियो. मां वधि में वधीक एजुकेशन ॻाल्हायो, वधीक वधि में वधि माण्हुनि खे रोज़गार ॾियो. इंडस्ट्रीज़ खे जेको तो प्राइवेट खां पब्लिक सेक्टर में आणियो. ॾिसो,
इंडस्ट्री जो मतिलबु बि पब्लिक इंडस्ट्री जो मतिलबु इहो हूंदो आहे त माण्हुनि खे वधि में वधि फ़ाइदो ॾिजे। इंडस्ट्री जो इहो मतिलबु न आहे त आउं वधि में वधि फ़ाइदो खणां। ज़ाहिर आहे प्राइवेट इंडस्ट्रीज़ आहिनि, जीअं ॾिसो स्टील मिल जेका सा पब्लिक जी, व्हील पार्क जेका सा पब्लिक जी, ऐं उन्हनि जी आउटपुट माण्हुनि खे जॾहिं शुरू में स्टार्ट थी त रोज़गार स्पीडली वधियो। अहिड़े क़िस्म जे वॾा वॾा प्लान ठाहिनि इंडस्ट्री खे इम्पोर्टेंट ॾियनि। ऐं मेन पर्पस ॿियो वरी मां इहो चवंदसि त जॾहिं त असीं एग्रीकल्चरल कंट्री आहियूं, तव्हां ॾिसो सॉरी टू से त एग्रीकल्चर मां असांखे फुल टैक्स नथो मिले। कर्ज़ तॾहिं माण्हू बैंकुनि मां खणनि था त सोचनि इहो था त शायदि जो कर्ज़ खणो हाणे वापसि कोन्हे करिणो। डिफॉल्ट छो थिया आहियूं? वॉट इज़ द प्रॉब्लम ऑफ डिफ्लेशन? डिफ्लेशन थियो ई इन करे आहे जो माण्हुनि कर्ज़ वरिता आहिनि, उन्हनि वापसि कोन कया। हाणे इन्हनि सभिनी शयुनि जे लाइ असांखे खपे त पॉलिटिक्स खे थोरो पासे रखी इकनॉमिक खे ज़ोर ॾियूं ऐं सभु यकजहतीअ सां हिकु सुठो प्लान ठाहे मुल्क खे अॻियां वधायूं, गरीबन पे रहम करें। बिल्कुल बिल्कुल डॉक्टर साहब। अतीक साहब, डॉक्टर साहबा की भी जो लास्ट कमेंट थे, तो पॉलिटिक्स को हम एक तरफ रख कर हम अपनी इकानमी को देखें, तो इंडस्ट्रियल जोन की भी डॉक्टर साहबा ने बात की। जहाँ कल आपसे मीटिंग हुई शहबाज शरीफ साहब की, तो आईटी टावर की भी उन्होंने बात की थी। तो क्या होना क्या चाहिए और क्या आप समझते हैं? देखिए, आईटी पे तो पिछली हुकूमत ने भी काफ़ी काम किया है, अभी ये भी बात कर रहे हैं, तो आईटी पे तो काम होना चाहिए ना। हम लोगों को, हमारी जो यूथ है इसकी पोटेंशियल बहुत स्ट्रांग है, वो इसमें आईटी पे जा सकती है, तो इनको इनकरेज करना चाहिए। आईटी की पॉलिसीज़ लानी चाहिए, इसके पे इन्वेस्टमेंट पॉलिसीज़ लानी चाहिए, इसकी और इंसेंटिव्स देने चाहिए। टैक्स हॉलीडे कर दें आईटी को, पहले भी किया है और अभी भी कर दें, ताकि बच्चों को कुछ काम करने को मिले ना, सिर्फ टैक्स देने को ना हो। वो जब काम करेंगे तो इंशाल्लाह आईटी की पोटेंशियल बढ़ेगी। अब एग्जांपल दिया गया नेबरिंग कंट्री का, तो नेबरिंग कंट्री से क्या कंपेयर करें, तो एजुकेशन में, हेल्थ में, हर चीज़ में बहुत आगे जा चुके हैं। हमें भी कुछ करना होगा, हम कर नहीं रहे, हम सिर्फ बातें कर रहे हैं। तो जब हम बातें करेंगे तो हम आगे खिंच जाएंगे। अभी काबिल ज़िक्र इतने अच्छे स्पीकर्स थे आपके पास, उन्होंने फूड सिक्योरिटी की बात की, इतनी इंपॉर्टेंट बात है, इसमें तो आपका पूरा एक प्रोग्राम हो सकता है। गरीबों पे रहम करें भाई, मैं कहता हूँ फूड सिक्योरिटी पे काम करें, एग्रीकल्चर प्रोड्यूस को आगे बढ़ाएं। आपने पिछले दिनों एग्रीकल्चर प्रोड्यूस भी इम्पोर्ट की, अपनी वीट, पोटैटो, टोमेटो, पता नहीं क्या क्या, $7 बिलियन तो आपने उसमें दे दिए, मुझे याद आ गया। तो ये सारा क्या है? ये हम लोग एग्रीकल्चर प्रोड्यूस कंट्री है, बेसिकली एग्रीकल्चर ओरिएंटेड कंट्री। हम लोग लीडर्स थे वीट में, दुनिया में वीट देते थे, कॉटन देते थे, आज हम लोग कॉटन, वीट, ये सारा कुछ इम्पोर्ट करने पर लग गए। ये सब पे थोड़ी सी प्लानिंग की ज़रूरत है, मैनेजमेंट की ज़रूरत है। बातें मैनेजमेंट पे भी हुई हैं, सब चीज़ों पे हुई हैं। बात सारी यही है कि जो भी हम बात कर रहे हैं इसकी एक इम्प्लीमेंटेशन ज़रूर होनी चाहिए और अमल करें, ताकि कुछ ना कुछ हमारे सामने इसके हाल आए। बिल्कुल, अतीक रहमान साहब ने बहुत अहम बात की कि गरीबों पे रहम करें और पॉलिसीज़ पे अमल करें। बड़ी मेहरबानी आपकी, आपने KTN न्यूज़ को वक्त दिया। डॉक्टर मोहम्मद अली पाशा पंवर साहब, तव्हांजी मेहरबानी। डॉक्टर रहीम बख्श सुमरो साहब, तव्हांजी मेहरबानी। डॉक्टर मुराद इकबाल पंवर साहिबा, तव्हांजी मेहरबानी। तव्हां सभिनी KTN न्यूज़ खे वक्त ॾिनो। नाज़रीन, इंतहाई अहम डिस्कशन थी त मुल्क जी मुआशी सूरत हाल कहिड़े तरफ़ वञे पई, उन जी बहितरीअ जूं सलाहूं बि साम्हूं आयूं। जेके अहम ॻाल्हियूं साम्हूं अचनि थियूं, IMF शर्त, उन जूं डील्स, इहे सभु ठीकु आहिनि। मुल्क जे अंदरि फ़ैसिला ज़रूरी आहिनि त उहे फ़ैसिला थियनि त जीअं मामला हल थी सघनि। पर जेको ग़रीब माण्हू आहे, जेको असांजो आम माण्हू आहे, उन वटि जेको अहम मामिलो आहे उहो रोटी रोज़ीअ जो मामिलो आहे। हुकूमत खे अहिड़ियूं पॉलिसी ठाहिणु घुरिजनि त जेको असांजे समाज जो पोइते पियल तबिको आहे, जेको ग़रीब माण्हू आहे, उनखे रोज़ी रोटी वक़्त ते मिली सघे, पंहिंजा बचा पढ़ाए सघे। जेके बिजली जा बिल आहिनि उहे, उन्हनि जे जेको अघु आहिनि उहे घटि थी सघनि, पेट्रोल जूं क़ीमतूं घटि थियनि, त जीअं समाज जेको हिते जीअं बीहजी चुको आहे उहो वरी अॻियां वधी सघे। वरी नवनि इशू सां गॾु ॿीहर गॾु हूंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।